रावलपिंडीअ में मीडिया के ब्रीफिंग दींदे डीजी ISPR मेजर जनरल आसिफ गफूर चयो त ऑपरेशन रद्दुल फसाद तहत सॼे मुल्क में 15 वॾा ऑपरेशन कया विया जेकी सभई कामयाब रहा। फौजी तर्जुमान चयो त कार्रवाईनि दौरान 108 दहशतगर्द मारिया विया। संदसि चवणु हो त फाटा ऐं KP में 8 ऐं बलूचिस्तान में 4 वॾा ऑपरेशन कया विया, जॾहिं त पंजाब में 2 वॾा ऑपरेशन करे 100 शकी माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो। डीजी ISPR चयो त डीजी खान में ऑपरेशन दौरान 10 दहशतगर्द मारिया विया, जिन में पाबंदी मड़ियल लश्कर जंगवी जा 2 दहशतगर्द भी शामिल हुआ। हुन चयो त ऑपरेशन दौरान सॼे मुल्क मां 4510 शकी माण्हू गिरफ़्तार कया विया, जॾहिं त 4083 गैर कानूनी हथियार हथ कया विया। मेजर जनरल आसिफ गफूर चयो त ऑपरेशन दौरान 1859 अनरजिस्टर्ड अफ़गान शहरिन खे भी गिरफ़्तार कयो वियो। हुन चयो त 558 फरारिन भी पाण खे सिक्योरिटी फोर्सेस हवाले कयो आहे।